जी त नाज़रीन, गवर्नर सिंध कामरान खान टसूरीअ सां एडिशनल IG कराची जावेद आलम ओडो गवर्नर हाउस में मुलाक़ात कई। मुलाक़ात में अमन अमान जे क़याम बरक़रार रखण में पुलिस जे किरदार ते गौर कयो वियो। उन खां सवाइ ॾोहनि जे ख़ात्मे, गैर क़ानूनी शयुनि जे रोकथाम समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। गवर्नर सिंध चयो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुकूमत जे औलीन तरजीह आहे। हिन चयो त मुहर्रम जे ॾियारनि में पुलिस शानदार ख़िदमतूं ॾिनियूं। कामरान खान टसूरीअ चयो त ॾोहनि जे रोकथाम में सर्वेलेंस कैमराऊं अहम आहिनि। हिन चयो त पुलिस जो अवाम दोस्त रवैयो ॾोहनि जे रोकथाम लाइ यकीनी आहे, जॾहिं त समूरनि इदारनि खे हम आहंगी ऐं मुअसर राब्ते जी ज़रूरत आहे। एडिशनल IG कराची जावेद आलम ओडो चयो त अमन अमान जे तसलसल ते भरपूर ध्यानु ॾेई रहिया आहियूं। कैमरामैन शेख वकार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़ कराची।